थियो बजाना टे पान सा पान बि घोड़े ते सवार हाणे हू उतां ई निकितो आहे कुझु मेल जे पंध ते आहे त हज़रत गिरहोई साहब फरमायो तालिबो जी क़िबला फ़क़ीरो जी क़िबला मुरीदो ज़िक्र वारो जी क़िबला तैयारी कयो मीर पियो अचे बिजार उन जो इस्तक़बाल करणो आहे चवण लॻा साईं अल्लाह जो वली आहीं कंहिं वॾेरे खे कोन ॾिसंदो आहे कंहिं बादशाह खे कोन ॾिसंदो आहे कंहिं वज़ीर जो सलामी न हूंदो आहे ख़ुदा जी ज़ात बरकात तोखे बेपरवाह बनाए छॾियो आहे गनी लॻो पियो आहे मीर जी लाइ छो थो हली ॾिसो मीर जी लाइ न हलां पर मीर खे मदीने जे मीर मोकिलियो तॾहिं तो हला पूरी जमात तैयार करे मेलन ते वधी आयो आहे मीर सां परे खां ॾिसी घोड़े तां लही पियो साईं जे वेझो आयो त साईं तबियत में जज़्बात रखंदो जे तो मीर न मुड़ी जो मुंहिंजे महबूब खां वञी चवरायो अथई राति मदीने वारे मूंखे वरी ताक़ीद कयो आहे त अब्दुर्रहीम खज़ाना ख़ुदा जा हल विरहाईंदड़ मां मोहम्मद करीम आहे चाबी मूं तोखे ॾेई छॾी आहे इन मीर खे बादशाही वठी ॾिजां चओ सुभान अल्लाह चओ ॾाढा चओ बीमार न वांगुरु न चओ इश्क के मौज में थी चओ नबी करीम जा आशिक़ मीर साहब आयो अदब सां ॿाहूं मजो बीठो आहे क़िबला साईं छा थींदो मीर जो हिकिड़ो सिपाही हो साईं उन सिपाहीअ खे ॾियारीअ खां वरितो हथ विझी ऐं छिकाए चई जंहिं जनरल पेरोज पितासी तुंहिंजे भार ने पुटनि खे क़त्ल करायो आहे हीअ उन जी सिरी वठ हीअ उन जी सिरी वठ कुसी रहो मीर चए थो साईं अञा मां डिॼां थो मुक़ाबिले जो मैदान टिंडे अलहयार जे भर में आहिनि पंधरो कयो घोड़े ते हलो असांजी वाज संभालियो साईं फरमाइनि था मां तो मीर खे खंघा बि न हा पर मदीने जे मीर जी पार त हल गॾिजी थो हलां थो साईं आया अचे जंग वारे मैदान खां परे थोरो वेही रहिया फरमाइनि सिपाहीअ खे मोकिल इहो पेरोज पितासी बीठो आहे फौजी जनरल हुन सां हज़ारे फौज गॾु पर तोखे जे मदीने वारे जे नियापे ते यकीन त मोकिलीस उहो वियो 5 मिंट कोन गुज़रिया त हुन पेरोज पिता ते कुही हुनजी मुठी हथ में लटकाईंदो थो अचे त हीअ अथई मुठी हीअ अथई कुंजी हीअ अथई बादशाही मदीने जे मीर तोखे मोकिलिया तूं मायूस न वेंदे कॾहिं बि कमु पवई अब्दुर्रहीम त हली वलीय वलीय ख़ुदा जा प्यारा हल पर उते वलीयनि ते औरतूं न नचायो वलीयनि ते चरा न कजो वलीयनि ते पंजारियूं न वधो वलीयनि ते तवाफ़ न कयो वलीयनि खे सजदा न कयो सजदो अल्लाह जो आहे तवाफ़ बैतुल्लाह जो आहे जंहिं ॿार खे मथे में जूं पवनि उन जी झिंड वलीअ ते वञी लाहियो बिना पर्दे जे औरतूं वलीयनि जे कब्र में चकर हणनि न न न कॾहिं बि इजाज़त न आहे वलीअ जे दर ते वञ उन तरीक़े सां वञ जे मूंखे मोहम्मद करीम दसियो आहे या हबीब करीम जे सहाबनि कयो आहे उन तरीक़े सां वञ उहो दिलि जी दौलत मिलंदी उहे खज़ाना मिलंदी जो ॿई जहान आबाद अल्लाह जे तारनि जो वॾो मक़ाम वॾो शान मूं ॻाल्हि हज़रत बादशाह पीर सुहिणे जी चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ गौसे आज़म दरमयाने औलिया तू मोहम्मद दरमयाने अंबिया चओ सुभान अल्लाह हज़रत गौस आज़म जे ज़िक्र जे बारे में सीरत जे मौज़ूअ ते केतिरा किताब लिखियल आहिनि पर किताब जे लिखण वारे ते मदार आहे हज़रत अल्लामा अली कारी हिकिड़ो वॾो चोटी जो मुहद्दिस थी गुज़रियो आहे हनफी फ़िक़्ह जो वॾो तर्जुमान आहे जंहिंजा किताब इस्लामी दुनिया में वॾी अहमियत रखंदा आहिनि वॾो क़ाबिल आलम थी गुज़रियो आहे उनजा शरह असीं पढ़ी मदरसनि में पढ़ाईंदा आहियूं अल्लामा अली कारी किताब लिखियो आहे तफ़रीहुल ख़ातिर ख़ातिर फी मनाक़िब शेख अब्दुल कादिर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन में तो लिखे हज़रत बादशाह पीर हसनी बाहे हुसैनी बाहे
मूंखे वॾो आवाज़ खपे। सही त ॾाढा त च डॉक्टर मोहम्मद उमर करगी पियो अखियुनि वारा जा इलाज करे साईं ॾाढा त सुभान अल्लाह। ॿुधा त दिलि ठरे दुआ कयो त जल्दी वाद महबूब ॾे वरे। मुंहिंजे हबीब जा आशिको उन अल्लामा अली कारी जी तसरीफ़ में एतिरो तहक़ीक़ हूंदो आहे उहो को लिखे त हज़रत बादशाह पीर हसनी हुसैनी नथा तो सुभान अल्लाह। भिटाई घोट भला सचो आहे पक सची ॻाल्हि कर मैं तो मीरा शाह मदद कर। अरे शिरक पियो करे शिरक मदद पियो घुरे वलियत। हिकिड़ो दो मौलाना साहब हिकिड़े सुन्नीअ खे मिली वञे चई हज़रत साहब कुछ मसाइल बताएंगे। पूछो बेटे पूछो क्या हम तो बैठे ही बताने के लिए। 11वीं केसी नऊज़ बिल्लाह 40वां नऊज़ बिल्लाह 30 नऊज़ बिल्लाह उस नऊज़ बिल्लाह मीलाद नऊज़ बिल्लाह। हजरत आपका चंदा बिस्मिल्लाह किलो चौदा क्या है तो भाई। अरे हर शे में नऊज़ बिल्लाह के बिस्मिल्लाह। मुझे पीरन जे पीर जे मुरीद सुने भिटाई घोट भिट जे दरन ते वेही छा चयो मीरा शाह मदद कर अची ओखिय वेर लिल्लाह लॻ लतीफ़ चवे घर पाज़ीअ ॾे पेर औलाद अलीअ शेर कर कामार मुरीद ते। चवंदा साईं भिटाई को आलिम कोन हो परे खां तो सॾे को आलिम कोन हो फ़क़ीर हुयो। मां चवां थो भला तव्हांजे आलिम जा सॾ ॿुधायां उन्हनि ते फतवा ॾे पुछो सॾे ॼाण छा थो चवे शरफ़ ॾी थनवी नशरती फी ज़िक्र बिल हबीब में दस्तगीरी कीजियो मेरे नबी कश्मकश में तुम ही हो मेरे वली। फतवा जो दस्तगीरी असी वञ दस्तगीरी शिरक ऐं अल्लाह पनाह में रखे अहिड़ा कूड़ था हणनि। हिकिड़ी काफ़िर कंडियारो मां मूंखे मिली कंडियारे में तकरीर थी आहे देवबंदी उलमा जो जलसो थियो। हिकिड़ो तकरीर थो करे मस्जिद में वेठो आहे क़ुर थी तव्हांखे ख़बर आहे त बादशाह पीर खे दस्तगीर छो था चवनि त चेला चमचा विछा हा साईं ॿुधाए साईं ॿुधाए ते अल्लाह साईं नबी साईं बादशाह पीर जा जन्नत घुमण अल्लाह बि घुमंदो आहे। ख़ुदा पनाह में रखे माण्हुनि खे प्राण ॾे नज़रियो ॾिसो जन्नत घुमण विया पोइ अॻियां अची वियो बिहिश्त जो वाटर दुबो नबी साईं टपी ॾेई लंघे वियो बादशाह पीर छा ॾे हलियो वियो ख़ुदा पनाह में रखे हुन जा लफ़्ज़ मां नथो ॾियां। अल्लाह साईं दुबे में थे किरियो पोइ बादशाह पीर हथ खां वठुसि तॾहिं दस्तगीर दस्तगीर माना हथ वठंदड़ बिना कूड़ जी बि हथ। अब कसम सो रब जो को जाहिल में जाहिल ईअं चवंदो ॻाल्हायो त सही पोइ निंड न कर अबा होशियार थी तो हुनखे मां शइ ॾिनमांइ छा। अब को जाहिल में जाहिल ईअं चवंदो ॻाल्हायो त सही असां पोइ था चऊं थानवी अॻी सां थो चवे दस्तगीरी कीजियो मेरे नबी कश्मकश में तुम ही हो मेरे वली कश्मकश में तुम ही हो मेरे वली। अगते छा थो चए इब्न अब्दुल्लाह ज़माना है खिलाफ साईं दुनिया मुंहिंजी दुश्मन थी वई आहे। इब्न अब्दुल्लाह ज़माना है खिलाफ ऐ मेरे मौला मदद कीजो मेरी ऐ मेरे मौला मदद कीजो मेरी दस्तगीरी कीजियो मेरे नबी कश्मकश में तुम ही हो मेरे वली। सुभान अल्लाह चा हसनिया हुसैनिया बिन्ही पावरन जो मरकज़ कुतुबे अकबर
कुतुबे औसत ऐं खातमुल अक़ताब ए टे लक़ब ॿुधा अथव। मिठाई ॾियो त ॿुधायां न साईंजो बाबा निकाह पर वो तो 7 मुठियूं मुले जूं साईं कीअं घणियूं बाबा ॿुधायो थो मां इंशाअल्लाह ॿुधायो। कुतुबे अकबर कुतुबे औसत खातमुल अक़ताब ही 3 लक़ब आहिनि अल्लाह जे वलियनि जे ज़ुबान में हलंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। ॾिसंदा आहियो कॾहिं एसएचओ हूंदो आहे नंढो सूबेदार हूंदो आहे DSP साहिब हूंदो आहे उन्हनि जा कोट वर्ग हूंदा आहिनि कन ते हरखी हूंदी आहे अलाए छा था कंदा आहिनि कंहिंखे ॿधनि या छॾनि असांखे ख़बर ई न पवंदी आहे। औलिया जी तरह जमात वेहंदी आहे। नवाब शाह वारो उहे ॻाल्हाईंदा आहिनि त कुतुबे अकबर छा आहे कुतुबे औसत छा आहे खातमुल अक़ताब छा आहे उहा वलीअ जी ज़ुबान ॿुधायां। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ। तो बि 360 जलसा करे ॿुधा त छा आहे अल्लाह जा किरोड़े कर्म दुनिया ते मदीने जे मीर जी ज़ात जॾहिं ज़ाहिरी रहलत कई ज़ाहिरी छो सोचा जो मुंहिंजो महबूब अॼु बि ज़िंदा अहिड़ो ज़िंदा जहिड़ो सहाबनि सां गॾु ज़िंदा हो इए जिंदा जब नमाज़ूं पढ़ाईंदे जिंदा हो इए जिंदा जब नबियन के मेराज रात नमाज पढ़ाईंदे जिंदा हो इए जिंदा जब उहद बदर में जिंदा हो इए जिंदा जब हलीमा के झोलिए में जिंदा हो इए जिंदा जब चंद्र के तीरे में जिंदा हो इए जिंदा जब हैदर करार के सिज के मोटाईंदे जिंदा हो जो मुझो हबीब जिंदा हथ मथे खई जो लुंडो न हथ मथे खड़ रुमाल वारा मथे मथे करो जिंदा 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 जो जिंदा ज़ाहिर रहलतिया पहिरियों सिद्दीक़ अकबर आयो आहे पोइ फारूक आज़म आयो आहे पोइ उस्मान गनी आयो आहे पोइ हैदर करार आयो आहे पोइ हज़रत हसन मुश्तबा आयो आहे हीअ आहे ख़िलाफ़त राशिद जॾहिं इमाम हसन जो दौर आयो साम्हूं हज़रत अमीर मुआवियो हो इख़्तिलाफ़ आहे पाण में हज़रत इमाम हसन खे इरशाद थियो मुंहिंजे हबीब जा बचड़ा दुनिया जी ज़ाहिरी बादशाही बि हूंदी आहे बातिनी बादशाही बि हूंदी आहे उन बातिनी बादशाही खे कुतुबियत कुबरा सॾिबो आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे वरी त ज़ाहिरी बादशाही रखो वरी त बातिनी बादशाही रखो मुंहिंजे इमाम हसन फरमायो मूंखे कुतुबियत कुबरा खपे अंदरूनी बादशाही खपे ज़ाहिरी न खपे ज़ाहिरी खजां को लिखी ॾिनई कुतुबियत कुबरा इमाम हसन खे मिली आहे उहो एतिरो त पावर हो जो किथे रुकिजे न पियो हलंदे हलंदे मुंहिंजे पीर जे सीने में आयो हीअ आहे कुतुबियत वुस्ता ही अहिड़ो ट्रांसफार्मर रब रखे छॾियो आहे रूहानियत जो ट्रांसफार्मर आहे जितां रुॻी नवाब शाह खे न रुॻी मोरो खे न रुॻी मके मदीने में न रुॻी मग़रिब मशरिक़ में न रुॻी ॾखिण उत्तर में न पर काइनात में फर्शन अर्शन में जिते बि वली ईंदा क़यामत ई वली ईंदा उन जे सीने जो बल्ब ॿरंदो ट्रांसफार्मर सां गॾु सुभान अल्लाह राजा जो हीअ आहे कुतुबे औसत पहिरियों आहे कुतुबे अकबर हज़रत इमाम हसन कुतुबे औसत हज़रत बादशाह पीर खातमुल अक़ताब हज़रत इमाम महदी ईंदो महदी ईंदो महदी ईंदो ओ ॿुधो कन ॾेई ॿुधण वारो इमाम महदी जेको ईंदो सो बि हसनी बि हूंदो त हुसैनी बि हूंदो हसनी बि हूंदो चओ चओ हसनी बि हूंदो चओ चओ हसनी 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 छा सोचो आला हज़रत चओ सुभान अल्लाह अहले सुन्नत जो पेशवा इश्क वारनि जो इमाम मदीने जे मीर जो परवानी चओ रहमतुल्लाह अलैह ॾाढो जी नथो चई ॾाढो कंजूसी नवाब शाह वारा चओ रहमतुल्लाह अलैह मैं तो गौसे आज़म इमाम तुका वन्नुका जलवे शाने कुदरत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम
शमए बज़ में हिदायत फैला हो सलाम शमए बज़ में कुतुबुल्लाह सता अल्लामा अब्दुल जब्बार साईं खां पुछो, ॿिया बि उलमा हुजण खां पुछो, मदीने जे मीर जो आशिक़ अल्लामा सनाउल्लाह पानी पत्ती तफ़सीर मज़हरी जो साहिब पाण नक्शबंदी सिलसिले जो वली आहे, ख़्वाजा मज़हर जाम जाना जो ख़लीफ़ो आहे, उहो ख़ुदि थो लिखे त गौसे आज़म अहिड़ो त मज़बूत पावर जो मरकज़ आहे जो क़यामत ताईं जेके वली ईंदा हज़रत इमाम महदी जो जैसे ज़ुहूर थींदो इन विच में जेके बि वली ईंदा चिश्ती कादरी नक्शबंदी सुहरवर्दी शाद अली शतारी अलवी हद्दादी 35 सिलसिला वली आहिनि, तो 4 ॿुधाइण मूं 35 सिलसिला वली जा लिखिया आहिनि, उहे 35 सिलसिला जंहिंखे जो कुझु फ़ैज़ जो ज़र्रो मिलंदो सो मुंहिंजे पीरनि जे पीर बादशाह पीर खां मिलंदो। चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं जे बाबे जो नालो सैयद मूसा, अम्मा जो नालो फातिमा, सदीदा अम्मतुल जब्बार, बाबो इमाम हसन जे औलाद मां, अम्मा हज़रत हुसैन जे औलाद मां निकाह थियो आहे। भला बादशाह पीर वारा पंहिंजे पीर मां खे घणा बच्चा हुआ? ॿी मिठाई लगी? हाँ घणा बच्चा ॿुधायो? बादशाह पीर सुहिणो त मशहूर आहे, पर ॿुधायो त पीर मां खे टोटल बच्चा घणा? तूं ॿुधा न भाई पुछो थो करी? चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। हज़रत बादशाह पीर खे हिकिड़ो भाउ हो, साईं खां नंढो हो, अबू अहमद सैयद अब्दुल्ला सलीलाह। हिकिड़ी भेण हुई जंहिंजो नालो आशा हो। छा उहा पुफीअ जे नाले ते हुई। हिकु भेरे बगदाद जे शहर में पाणी मींहं ज़ीलान जे इलाइक़े में मींहं न पियो वसे, माण्हू परेशान थी विया। हज़रत बादशाह पीर जे भेण जे दरवाज़े ते आया, अंदरि अमड़ियूं मोकिलियूं, माइरूं भेनरूं मोकिलियूं। अम्मा खे चयो तो घुरे मींहं नथो वसे। अंदरि भॼी आयूं औरतूं। अम्मा पुछे थी छा थी लाहियो हो? अम्मा मींहं नथो वसे। साण फरमाए थी पई मींहं खपेव न? के भला हा। बुहारो हथ में खणे थी पई, घर जे आगुर खे बुहारे मथे निहारे ते थी मोला, बुहारो मूं ॾिनो आहे छा धिकारो तूं ॾेई विया। चई बस्ती करे त मींहं शुरू थी वियो। एतिरो मींहं वसियो जो बन्ना भरिजी विया, अटूं भरिजी वियूं, साॻियूं माइरूं अंदरि हवेली में लही वियूं। अमा छा धिकारे खां कमु चढ़ी वियो आहे। अल्लाह ताला बस करे बंद करे से अल्लाह जे बानी मथे छा के मुंहिंजा मौला मुंहिंजे बाबे मोहम्मद करीम जा उम्मत बस था कल रोकी से कई बस्ती के जन कर हुया ई कोन को सॼो घराणो वली सॼो घराणो चाहे त सॼो घराणो अब्बो वलिया, अम्मा वलिया, भाउ वलिया, भेण वलिया, हसनी ड्राह हुसैनी ड्राह तो कुर्बान वञाने खानदान जे मथां मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती आओ आतरो हज़रत गौसुल आज़म जो मक़ाम शान बगदाद में हिकिड़ो सैयद रहंदो हो ऐं महबूब जे बच्चे हुजण सां गॾु एतिरे कमाल वारो वली हो जो मदीने जो असांखे रब नसीब करे। मदीनो से मदीनो दिल सां चल महबूब खुदा का है दरबार मदीने में। अल्लाह अदब सां भरा महबूब खुदा का है दरबार मदीने में है उम्मती यासी के गमख्वार मदीने में गमख्वार मदीने में। अते कई गाल तो करे वाद में भी आएगा और वो रात भी आएगी जब
जद मिल के चलेंगे हम सब यार मदीने में, सब यार मदीने में। वो दिन भी आमीन का कहो आएगा और वो रात भी आएगी, जद मिल के चलेंगे हम सब यार मदीने में, सब यार मदीने में, सब यार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुखे मदीनो नसीब थे, तोखे नसीब थे, हर आशिक नसीब थे। उते पहुंचण खां पोइ पुछो त मुंहिंजा महबूब गरीब आहियां, रिज़्क़ घणो मिले, औलाद कोन्हे, पुट मिले, फलाणी शइ कान्हे, फलाणी शइ मिले। ही सैयद आयो मदीने पाक में सलाद सलाम पढ़ी, अदब सां बि चए तो या रसूल अल्लाह माल न खपे, आल न खपे, खजाना न खपनि, दिल थी चवे साल गुज़री विया आहिनि, अॼु रूह खे मोकिलींदोसि, अचे तुंहिंजी चांहि खे चुमी वेंदो हो हबीब। हाणे रोज़े मां हथ ॿाहिरि कढ त चुमी दीदार कर, हथ ॿाहिरि कढ, हथ ॿाहिरि कढ। अरबी में शेर को चवे मैं कबिल हाज़ा रूही कौन तो उर्सिलहा तो कबिल अर्द अन्नी वही नायबती वहाज़िही दौलतुल अशफाह कद हज़रते हम दुद यमीनक कै तहज़ीबिहा शफती। अशरफ अली खान अली खुद तो लिखे तबलीगी जमात वारो तव्हांजो रईस ज़करिया कांधलवी फ़ज़ाइल हज में आंदो आहे, जेको अॻियूं छापो मूं वटि पियो आहे, उहो ख़ुदि थो लिखे त 90,000 माण्हुनि जो मजमा आहे महबूब जे हरम में, बत्ती नहीं बिजली नहीं, पक्को तरह हिकिड़ो जो मदीने जो हरम रोशन थी वियो, मुहम्मदी हथ ॿाहिरि निकिरी विया। वाह अरे जेरो आहे या न, काला ज़िंदा आहे या न, ॿुधे थो या न, खॾ सुणे थो या न, मञे थो या न, ख़ुदा दिल जी जो अर्ज़ करे ॾेखारे। हथ ॿाहिरि निकिरी आयो आहे, चुनी अखियुनि ते थो रखे। अल्लाह छा मुंहिंजे महबूब जो हथ आहे। मुंहिंजो सुहिणो अली फरमाए थो त दुनिया जा रेशम कई मूं हथ लॻाए ॾिठा, पर जहिड़ो रेशमी हथ मुहम्मद करीम जो हो अहिड़ो कंहिंजो कोन हुयो। अतर मूं कई सुंघी ॾिठा, पर जहिड़ा ख़ुशबू मुस्तफ़ा जे बदन में ही अहिड़ी कहनी कान हुई। पुछनि था शेरे ख़ुदा एॾो तोखे इल्मु आहे, काशे तोखां विसर ई नथी। ॾिसो हाउ जॾहिं महबूब खे गुसल पे ॾियारियुमि त गुसल ॾियारण खां पोइ मदीने वारे जे पाक अखियुनि में पाणी जा कतरा जेके बचा हा, मूं चपड़ सां चुमी चूसण मुहम्मदी इल्म जा बहरा मदीने वारे जो मूंखे बहर मिली वियो आहे। दुनिया जो बहर करे छोरियूं ॾे कॾहिं न ॾे, मुहम्मदी फेर जे बहर छोरियूं हाणे चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। हज़रत हबीब करीम जा उम्मती ओ सैयद अहमद रफ़ाई रहमतुल्लाह अलैह बगदाद जे शहर मां पियो वञे। हिकिड़ो माण्हू आयो, साईं पुछियुसि काॾे वियो हैं? कि भला बादशाह पीर ॾे वियो हो। छा ला? चयो मास्तर मुरीद भला। छा चईं? चई त तुंहिंजे पेशानी ते लिखियो पियो आहे त बदबख्त। सैयद चयसि पुट डॉक्टर वटि को माण्हू वञी ऐं डॉक्टर चयसि त पुट तोखे हीअ तकलीफ़ आहे, त हाणे रोई मोटी अचे या डॉक्टर खे चए त मुंहिंजी दवा कर। अब छा करे? ॻाल्हायो 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 या रोई घोड़ा बीमारी से अथी करे त वियो आहे, यानी डॉक्टर तशख़ीस कई आहे त तोखे हीअ तकलीफ़ आहे, हीअ बीमारी आहे, त तूं इलाज कर। पोइ साईं जो चयो तुंहिंजे पेशानी ते लिखियो पियो आहे त ही बदबख्त आहे। पुट तो चयसि त मूंखे नेक बख़्त बना। साईं मूं त कोन चयोमांसि। सैयद चयो हेॾे हली आ, वेझो आयो, हाथ पाणी ॾे, मथे ते पैसे में हथड़ा घुमाए प्यार ॾेई ॾिसो अबा अब्दुल कादर जे दरगाह खे पुठी न ॾे, मोटी वञ, रब कंदो तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। वरी मोटी पियो। साईं वेठो आहे, दरवाजे खां लंघियो। साईं ने हारे मूर्खनि खां त बसम सां फरमाईं
खुदा जा वली है क्योंकि दुनिया में न मुरकंदा हन पर जॾहिं रूह परवाज़ कंदो आहे तॾहिं मुरकंदा वेंदा तॾहिं हा हा साईं फरमायो ओ फ़कीर जी क़िबला अहमद रफ़ाई छा पे चई सैयद सुहिणे रस्ते में छा पे चई साईं मूंखे चई त डॉक्टर खे मर्द जी चइबा दवा करे मोटी न वञिबो आहे साईं फरमाईं था हली आ तुंहिंजा अखर त पाण ई ड्राहे छॾिया अथसि लिखियो पियो बदबख़्त हाणे नेक वक़्त लिखी छॾियोसीं हली आ अंदर जी उञ लाह दिल जा दर्द लाह बातिन जूं बीमारियूं लाह क़ल्बनी इश्क़े मुहम्मदी नूरे ख़ुदावंदी वटि ईअं ख़ुदा जा बांधड़ो कॾहिं कॾहिं सुनो कारो कोयलो हूंदो आहे बाहि में पवंदो आहे त ख़ुदि बाहि वॾो थी वेंदो आहे होसियल साम्हूं विहारे उनजे दिलि खे जेका कारे कोयले वांगुरु हुई पंहिंजे बठी जे साम्हूं जो आंदो त ईअं रोशन थी वई ॼण टांडो थी वेंदो आहे ऐं अञा कुझु खपई न क़िबला भला अहमद रफ़ाई सां मिलंदे क़िबला हा साईं पंहिंजी चादर मथे जो खणी खई त अहमद रफ़ाई कच्छ मां निकिरी आयो अबा मुबारक थई मां अब्दुल कादर जीलानी जे बाह जे छांव में रहंदो आहियां हीअ आहे पीरनि जो पीर हीअ आहे जवाब ॾे मुंहिंजा जामी हीअ आहे पीरनि जो पीर मुहिउद्दीन मीर दिलबर दस्तगीर अंदर जो अक्सीर चओ सुभान अल्लाह हसनीद चओ हसनीद हुसैनीद मरकज़ विलायत जो फैज़ जो बरकतुनि जो ख़ुदा जा वलियनि में ईअं चमकंदड़ तारो या कुंड ते कुतुब तारो हूंदो आहे उनखे निहारे क़िबले ॾे मस्जिद ठाही वई आहे जेको चाहे थो त मुंहिंजे दिलि जो क़िबलो दुरुस्त रहे तो होश वारे कुतुब ॾे मुतवज्जह रहे छा थो चए आला हज़रत हमें तो जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया तकरीर जे दौरान साईं फरमायो कदम खणी मथे त ही मुंहिंजो कदम हर वलीअ जे कंध वो मग़रिब वारो वली अबू मदियन मग़रिबी उतां बि थो चवे ओ शहीद कया अल्लाह मौला मां तोखे शाहिद थो बनाए ओ शहीद नबी कया अल्लाह तुंहिंजे महबूब खे शाहिद थो बनाया इहो तुंहिंजे प्यारे जो पैर मुंहिंजे अखियुनि ते आ अखियुनि ते आ हिंदुस्तान जो वली कामिल हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती ख्वाजा अजमेरी 90 लख काफ़िरनि खे कलमो पढ़ाइण वारो घणनि खे अगर गेती सरासर बादगीरद चिरागे चिश्तियां हरगिज़ न मीरद चिश्ती बेश्ती वली चेतो क़िबला तव्हांजो कदम कंध ते छो मुंहिंजे पेशानी ते अचे मुंहिंजे अखियुनि ते अचे कंध जे पोयां दीदार न थींदो अखियुनि जे अॻाईंदो दीदार बि थींदो त चुमण जो मौक़ो बि अल्लाह ताला जे प्यारे कामिल वलीअ जो वॾो शान आहे बल्कि हर वली वॾे शान वारो आहे चओ सुभान अल्लाह वॾे मर्तबे वारो आहे वॾे मक़ाम वारो आहे उन्हनि जा बि उहिदा आहिनि ड्यूटियूं लॻंदियूं आहिनि या क़ौमी सिविल इजलास थींदो आहे ऐं वलीअ जो इजलास थींदो आहे किथे मदीनो त हुअं पर इजलास ॾी जाए अञा ॾी जाए टी मिठाई लॻी ख़ुदा जा बानड़ो उहा महफ़िल उहा इजलास जंहिंमें मदीने जो मीर सदर थी वेंदो आहे चओ सुभान अल्लाह सिद्दीक़ अकबर वेहंदो आहे फारूक आज़म वेहंदो आहे उस्मान गनी वेहंदो आहे हैदर करार वेहंदो आहे हसनैन करीमीन वेहंदा आहिनि जीलानी जुआन वेहंदो आहे मुईनुद्दीन चिश्ती वेहंदो आहे मुल्तान वारो माहता वेहंदो आहे मुंहिंजो सॼण साईं सुहिणो पीर वेहंदा आहिनि ख़ुदा जा कामिल वली वेहंदा आहिनि उहो अजीब इजलास आहे किथे थींदो आहे नवाब शामीन मुल्तान में जे कंहिं ॿी जाइ ते न उते थींदो आहे जिते क़ुर पाक जी पहिरीं आयत इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ लथी आहे उहो गार
मक्की खां ॿाहिरां मथे गार जेको हूंदो आहे, जंहिं गार में नबी पाक वेठा क़ुरान लही आयो हुयो, इहो गार अल्लाह जे प्यारनि जे रूहानी इजलास जो मरकज़ हूंदो आहे। उते फैसला थींदा आहिनि, हिनखे कुतुब रखणो आहे, हिनखे गौस रखणो आहे, हिनखे अबदार रखणो आहे। मताजी मौली साहिब खीसे जी ॻाल्हि करे वियो आहे, अल्लाह अली ताज मिरकात खणी आहे, मां तोखे खोले ॾेखारियां। ई दुनिया साकिरी हदीस आहे, मुंहिंजा नबी साईं फरमाइनि था त अल्लाह ताला जा वली दुनिया में टिड़ हूंदा आहिनि, घटि में घटि 300 हूंदा आहिनि, ऐं ॿिया 40 हूंदा आहिनि, ॿिया 7 हूंदा आहिनि, ॿिया 5 हूंदा आहिनि, ॿिया 3 हूंदा आहिनि। हिकिड़ो वधीक हूंदो आहे, जॾहिं 3 सां को मरंदो आहे त उन जे जाइ ते जॾहिं पहिरियों मरंदो आहे त उन जे जाइ ते 3 मां ईंदो आहे, 3 मां को मरंदो आहे, 5 मां ईंदो आहे, 5 मां को मरंदो आहे, 7 मां ईंदो आहे, 7 मां को जहान छॾींदो आहे, 11 मां ईंदो आहे, उन्हनि मां को जहान छॾींदो आहे, 40 मां ईंदो आहे, उन्हनि मां को जहान छॾींदो आहे, 300 मां ईंदो आहे। इजलास ईंदो आहे, मंज़ूरी मदीने वारे खां वठंदा आहिनि, पर वठण वारो अब्दुल कादिर जीलानी हूंदो आहे। जागी पियो, जागी पियो, थकिजी पियो है, ओ बासी जो दी जिक्र कर अल्लाह 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 जल्ल जलालहू अमनवा। खुदा के वली अली सुरबत उन्हें खिदमत हम अल्लाह ताला फरमाए वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी युरीदून वजह वला तद ऐनाक अन्हुम तुरीदु ज़ीनतल हयातिद दुनिया। अच्छा इरशाद दुरूद पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली खुली पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। छा तो चवे अल्लाह जो कलाम करीम वला तुते मन अग़फलना क़ल्बहु अन ज़िक्रिना वत्तबा हवाह वकान अमरुहु फुरता। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा हबीब हे लिहायो वला तुते मन अग़फलना क़ल्बहु अन ज़िक्रिना, जंहिंजो कल्ब असांजे ज़िक्र खां गाफ़िल आहे उन जो चवण न कर। जंहिंजो कल्ब असांजे ज़िक्र खां गाफ़िल आहे उन जो चवण माना गाफ़िल जे चवण में न हल, पर जंहिंजो कल्ब अल्लाह जो ज़ाकिर आहे, अल्लाह जे ज़ात जो शाकिर आहे, अल्लाह खे यादि करण वारो आहे, उन जो चवण कर, छो त पाण बि ज़िक्र वारो आहे, तोखे बि ज़िक्र वारो बनाईंदो। सादी मुराद मुझे सुने भटाई बादशाह जी फरमाए तू वेह वनी सातन जेके वेही था जानन वेह मसान बियन मत वेही वेल विञाई। मसला पानी बंद कर अपा ओदा ओ जग वारा वेही रह बस मतलब 5-10 मिनट ॿुधो 2 कलाक थिया। फरमाए तू वेह वनी सातन जेके वेही था जानन वेह मसान बियन मत वेही वेल विञाई। हल तमी सां हल उन्हनि सां न जेके डिश खोले ऐं अंग्रेज़नि जूं उघाड़ूं ॾेखारे, अखियूं पटे वेही निहारी त कीअं था अंग्रेज़ मज़ा हलनि। खुदा जे कहर खां डिॼ मुस्लमान, अल्लाह जे डमर खां डिॼ, केॾे तो वञी अखियूं छा ला मिली छा में तो लॻनि। फरमाए तूं अखियूं ही धारे जंहिंसां पसी पिरीअ खे ॾेॾे कीन निहार सॼन री सारा घणो।
अदा कुरान पाक जो तफसीर पहली जुल्द में आंदो आ जंहिं वटि न हुजे सो ख़रीद करे। नवाब सारा कुरान कयो चिरंदा पर ख़ुदा करे त छिड़बू न जो रुॻी वठो न वठो त प्यार सां हथ कढी छॾिजो त ख़ैर सां ॻोठ पुॼो। की त घणी आहे कॾहिं मुंहिंजो नंबर बि ईंदो। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ख़ुदा नाराज़ हो छा थो ॾसे बेटा साहब कंहिंजी सोबत कर ज़िक्र वारे ॻाल्हि कंहिंजी चओ बे हद गाफ़िल जी न ज़िक्र खां खाली रहण वारे जी न लफ़्ज़ क़ुरान करीम जान वला तुत मन अग़फ़लना क़ल्बहू अन ज़िक्रना वत्तबअ हवाहु वकान अमरुहू फ़ुरता। जंहिंजे अमर में ज़्यादती आहे जेको सभुनि जो ताबेदार आहे नफ़्सानी ख़्वाहिश जो पुजारी आहे जी ताबेदारी न कर। ज़िक्र खां गाफ़िल जी ताबेदारी न कर। ताबेदारी उन जी कर जंहिंजे वार वार में अल्लाह जे ज़िक्र जो नूर आहे। ख़ुदा जो कसम थो खणी ॻाल्हि कयां अहिड़ा मर्द बे दुनिया ते हुया आहिनि ईंदा जेके ॻाल्हाईंदा आहिनि त वात मां बाक आहे जे नूर ॾिसण में नूर ॾिसण में ईंदो आहे बाक आहे ईअं न तो की ज़बानी का। अल्लाह जो क़ुरान छा थो फरमाए कंहिंजी ताबेदारी करे जेको ज़िक्र वारो आहे जेको ज़िक्र हेॾे मोॾे विहारो रखो हिननि खे मां सभिनी जा जवाब ॾींदुसि। अहिड़ा जवाब रब जे मदद सां ॾींदुसि जो ॻोठ ते यादि कंदा ॾींदा। बे मायूस न थियो ॻाल्हाई कोन हो तो ॻाल्हाए छो धर्मी हाल किथे दूसरी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ है, बुलंद आवाज़। वला तुति मन अग़फ़लना क़ल्बहू अन ज़िक्रना वत्तबअ हवाहु वकान अमरुहू फ़ुरता। गाफ़िल जी ताबेदारी न कर, ज़िक्र वारे जी ताबेदारी कर जेको अल्लाह जो ज़िक्र करे। मुंहिंजे मदीने जी साईं सुहिणे नबी फरमायो त हिकिड़ो जबल ॿिए जबल खे सॾे चवंदो आहे हल मर्र बिका अहदुन ज़कर अल्लाह। ओ फलाना जबल या ॿिए ख़बर तो वटां को रब जे ज़िक्र वारो लंघे त कोन वियो आहे। एॾो ज़िक्र वारे जी शान जबल खां पुछे सॾे हल मर्र बिका अहदुन ज़कर अल्लाह। मुंहिंजा साईं फरमाईंदा था मुंहिंजा दिल बर हबीब फरमाईंदा था त ज़िक्र वारे जो मिसाल ज़िंदह वारो आहे न कन वारे जो मुर्दे वारो आहे। जेको ज़िक्र वारो आहे सो जहिड़ो आहे भली क़ब्र में सुतो था त बि जहिड़ो आहे। जेको ज़िक्र नथो करे सो मुर्दो आहे भली दुनिया ते पाण खे टिसी घुसड़ाए पर जहिड़ो न आहे। जहिड़ो जवाब ॾे जहिड़ो ज़िक्र घणो कयो ऐं ज़िक्र वठो। अलहमदुलिल्लाह जे साईं जंहिंजा ख़लीफ़ा आहिनि मौलवी साहब हसन ॿाहिरि वेठो आहे साईं मौलवी अब्दुल जब्बार आहे मौलवी मुख्तार साहब आहे। मदीने जे मीर जे सदके मुर्शिद करीम जी मूं ते बि महिरबानी आहे। ख़ुदावंद जे करीम जा बांधड़ो ज़िक्र घणो कमायो ज़िक्र घणो पढ़ो। जेको ज़िक्र कंदो उन जा ज़िक्र जे करे ॿेड़ा पार थी वेंदा। भला भिटाई घोट खां पुछूं साईं ज़िक्र जो को मक़ाम आहे कंहिंखां पुछूं नथो ॻाल्हाईं नथो ॻाल्हाईं। मुड़ुस थकिजे थो सुहारी में ॿार थकिजी पई लॻनि ॻाल्हि कर बेटे खाना तो ज़ालम ज़िक्र ज़ात जो वेल न विसारीन सन्यासी सुबहान के सदाई सारीन तस्बीह जी तलवार सी मुल्हद के मारीन चंगी पर पारीन वनी गुर के गडिया का पड़ी। ज़िक्र कर अल्लाह 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 खुली खुली कर अल्लाह अल्लाह अल्लाह। मुझा भला जेको ज़िक्र नथो करे गाफ़िल पंहिंजे पान ते ज़ुल्म थो करे
जिंदगी अजाई तो गुजारे उन्नीला छाहे अल्लाह जो कुरान शाहिद इन्ना आतदना लिज़्ज़ालिमीन नारन अहात बिहिम सुरादिकुहा अञा विच ते ॿी ॻाल्हि वक़ुलिल हक़्क़ु मिर रब्बिकुम फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर अल्लाह फरमाए थो त मुंहिंजा हबीब तव्हां ॿुधायो त हक़ ही आहे पोइ को मञे न मञे तव्हांखे मञराइण ज़रूरी न आहे अव्हांजो पहिचान पहचान कमु आहे हिदायत ते आयो त हुनजो फ़ाइदो आहे कुफर थो करे त हुनजो नुक़सानु आहे इन्ना आतदना लिज़्ज़ालिमीन नारन अहात बिहिम सुरादिकुहा असां ज़ालिमनि जी लाइ अहिड़ी बाह तयार करे छॾी आहे जेका हिननि खे चइनी पासनि खां हुन जा कोट किला कुंदरा घेरो करे बीठा हूंदा वइन यस्तगीसू युगासू बिमाइन कलमुहल यशविल वुजूह बीस शराब वसात मुर्तफका सभई जो सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह अल्लाह कहे थो त जहन्नम जी बाह खे घेरो पे बीठी हूंदी भला जे पानी घुरंदा बाहिनी तंग थींदा परेशान थी पवंदा उञ वठंदी सभी या अल्लाह पानी मिला अल्लाह फरमाए तो मथा मां ट्रामू पघिरियल ईअं बाह में कोसो करे वसाईंदो मान जीअं जो पुरा पुरा बदन ते पवंदा दाहूं ते वॾी दाहूं कंदा सॼी तबाह थी वेंदा बेस शराब वसात मुर्तफका उहो तिन जो पाणी ॾाढो बुरो हूंदो ऐं तमामु बुरी जाइ आहे मौला भला जन ईमान आंदो इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात अजर मन अहसन अमला पर जन ईमान आंदो सालिह अमल कयो मूं रब जो वाइदो आहे मां उन्हनि जी ज़रीअ ज़ायो न कंदुसि न कंदुसि न कंदुसि क़ुरान पाक जी आयतूं माना पूरी करे वठां पोइ आहिनि किच्छूं या कजूं या मिठियूं ॿोली साहब आहिनि ॾिठियूं तव्हां नकार छा कयो कुझु त चओ अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ कुझु त चओ इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात इन्ना ला नुज़ीअ अजर मन अहसन अमला उलाइका लहुम जन्नातु अदनिन तजरी मिन तहतिहिमुल अनहार फरमाए थो त उनजे लाइ जन्नात अदन आहे जंहिंजे हेठां नहरियूं कयूं वेंदियूं युहल्लौन फीहा मिन असाविर मिन ज़हबिन व यल्बसून सियाबन खुदरन मिन सुंदुसिन व इस्तबरक सुभान जो सुभान अल्लाह मुत्तकीन फीहा अलल अराइक नेमत सवाब व हसनत मुर्तफका अल्लाह फरमाए थो त उहे जन्नत में ईंदा हेठां नहरियूं कयूं पवंदियूं ज़ेवर पाराईंदो मां जे तुंहिंजी वाट ॿधी पई आहे सावा रेशम जा कपिड़ा पातल हूंदनि बिहिश्ती कोचनि ते टेकुले वेठा हूंदा हूरो गिलमान ख़िदमत में हूंदा चाहींदा पाणी मिले त ऑटोमेटिक पाणी ईंदो माखी मिले त बात पाणी न कयो नेक अमल कयो पोइ भली कयो मदीने जे साईं फरमाए तो सुठो हूंदो जन्नत वारो चवंदो इहो अंगूर ॾाढो भलो आहे त पाणी अची वाटे थो चओ सुभान अल्लाह गुनाहगार जी दिलि चवंदी यार फलाणे दोस्त सां जन्नत में मिला तुंहिंजी दिलि चवंदी मिला त जंहिं कुर्सीअ ते कोच ते तख़्त ते वेठो हूंदो उहो ऑटोमेटिक हली न दोस्त बीहंदो ही थिए तुंहिंजो यार पर नेक अमल कर ईमान कामिल कर गुस्ताखे रसूल न थी गुस्ताखे खान न थी गुस्ताखे सहाबा न थी गुस्ताखे अहल बेत न थी गुस्ताखे औलिया न थी ईमान कामिल हुजे अमल साल हुजे रजत मुंहिंजो वाइदो आहे इन्ना ला नुज़ीअ अजर मन अहसन अमला उन जा अमल ज़ाया न कंदासीं ज़री बि ज़ाया न थींदी ही हुयूं आयतूं जेके मूं अॻियां पढ़ियूं उनजी माना मुराद बयान कयमि हाणे साईं पढ़ंदा वञो त मां अर्ज़ु कंदो वञा अवल दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि हिकिड़ो ॿियो ऐलान ॿ किताब आहिनि हिकिड़ो इमाम हसन हुसैन जी सीरत जंहिं वटि न आहे सो वठे सिंधी ज़बान में कॾहिं ॼावा कीअं वॾा थिया केतिरी शादियूं थियूं कीअं शहीद थिया ॿियो नबी पाक जे बचड़नि 3 पुटनि ऐं 4 न्याणी ज़िंदगी जो हवालो
ख़ुदा तव्हांखे सम्झ ॾे वठो। अदा पर साईं बोली साहब हिकिड़ी आहे ॻाल्हि ऐं ॿी हो लिखण वारो नालो न लिखंदो आहे त मतां ख़बर पए त अधु आहे या अधी आहे। नंबर ॿियो त कुल जी माना है महबूब अम्हा चओ महबूब ला अकूल लकुम मां खे इहो कोन थो चवां मुंहिंजे अचण जो मक़सदु इहो कोन्हे मुंहिंजे पैगंबरीअ जी ॻाल्हि इहा कान्हे जो मां तव्हांखे चवां त मूं वटि ख़ुदा जा ख़ज़ाना आहिनि या मां ग़ैब थो ॼाणा। मुंहिंजो मक़सदु इहो न आहे मुंहिंजो मक़सदु आहे तव्हांखे हिदायत करणु। हीअ दावा जी नफ़ी आहे हुजण जी नफ़ी न आहे। मां चवां त भई मां हाजी आहियां दावा कयां पर मां चवां थो त भई मां त का शइ कोन आहियां मां तव्हांजो खादम आहियां त इन में मुंहिंजे हज जी नफ़ी कान थींदी। ला अकूल नथो चवां मां दावा जी नफ़ी आहे हुजण जी नफ़ी न आहे। हुजण किथां साबित आहे नबी सिंह फरमाइनि था त ऊतीतुल मफ़ाती ख़ज़ाइनिल अर्द रब्बुल आलमीन ख़ज़ाननि जो कुझु मूंखे ॾेई छॾियो आहे। हलो साईं ॿियो काबिलियत है जो मुहावरे में सुञाण कुरान पाक जी आयत इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन ख़ास तुंहिंजी था इबादत कयूं ऐं ख़ासि तोखूं था मदद वठूं। उन खां वठूं था रहियो साल अल्लाह जे नबियनि वलियनि खां मदद वठणु जाइज़ आहे या न उहा जाइज़ आहे। मुंहिंजो चवणु बि आहे तुंहिंजो चवणु बि आहे पर देवबंदी आलिमनि जो नामियारो आलिम शब्बीर अहमद उस्मानी उन महमूद हसन जे तर्जुमे ते हासो हयो आहे छपियो सऊदी अरब में आहे मूं वटि मौजूदु आहे हिकिड़े खां ॿ कापियूं इहा त नस्तईन ते हासो हणी उहो देवबंदी मौलवी ख़ुदि थो लिखे त अल्लाह ताला जे बाननि खे रब जे मदद जो मज़हर समझी ज़रियो वसीलो समझी उससे इस्तिआनत की जाए तो जायज़ है। तव्हांजे घर जी शाहिदी मुंहिंजी को सम्झो ॻाल्हि चइबो आहे क़ुरान पाक खे सभिनी आयतुनि खे ॾिसो। हलो ॿी ॻाल्हि अल्लाह फरमाए थो वस्तईनु बिस्सब्र वस्सलाह आहे क़ुरान ॻाल्हायो सब्र सां मदद वठो सब्र ख़ुदा ॻाल्हायो ओ ॾाढा ॻाल्हायो चाचा सब्र ख़ुदा न आहे ख़ुदा जे रहमत हासिल करण जो ज़रियो आहे। जीअं सब्र ज़रियो ईअं मदीने जो मीर बि रहमत जो ज़रियो आहे ईअं वली बि रहमत जो ज़रियो आहिनि। अल्लाह फरमाए थो तावनु अलल बिर्र वत्तक़वा नेकीअ जे कमनि में हिक ॿिए जी मदद कयो। अल्लाह फरमाए थो इन तंसुरुल्लाह यंसुरकुम जे तव्हां मूं अल्लाह जी मदद कंदव। अदा केरु पिए जवाब त ॾियो सुनी सम्झो नथा ॾुखियो थींदो आहे। इन तंसुरुल्लाह जे तव्हां मुंहिंजी मदद कंदव ख़ुदा मदद जो मुहताज आहे पोइ छो थो चवे जे मदद केरु करे ख़ुदा छो थो चवे त मुंहिंजी मदद कंदो त मां मदद कंदोमांव। हज़रत ईसा जो बयानु क़ुर में आयो कूनू अंसारी इलल्लाह और मुंहिंजे साम्हूं अचण वारो मुंहिंजा मददगार अचो। नबी जा साहब क़िस्म आहिनि हिकिड़ा मुहाजिर या अंसार जी माना मददगार। नबी पंहिंजे सहाबनि खे मददगार सॼो आहे जे मददगार न हुजनि त नबी न सॾे हा नबी सॼो आहे माना आहिनि जे आहिनि त सुन्ननि जो अक़ीदो बि इहो ई आहे। हलो सर हा छो हा अरे घर इला माशा अल्लाह ने पढ़ी कोन मवालो ते फिरो हिकिड़े शहर में चओ मवाला पहिला कहिड़ो भलो हूंदे क़ुर पढ़ंदे ॾिसारे कीअं क़ुर यादि घणी टे आयतूं कहिड़ियूं
रब चए थो कुलू वशरबू खाओ वेही पियो। ॿी आयत रब चए थो ला तक़रबु सलात निमाज़ खे वेझा न वञो। टी आयत सीरू फिल अर्द ज़मीन में रुलो। याद करा अव्वल आख़िर अॻु पुठि न सोचींदो आहे। कुल्ला अमलिक लिनफ्सी नफ़अन वला दर्रन इल्ला माशा अल्लाह। मुंहिंजा महबूब तव्हां चओ त मां पंहिंजे पाक ज़ात जे लाइ नफ़े नुक़सान जो मालिक न आहियां, मगर जेकी अल्लाह घुरियो उन जो मालिक आहियां। उहो ख़ुदा केतिरो घुरियो आहे। अल्लाह फरमाए थो इन्ना आतैना कल कौसर हदीद कुल मताउ दुनिया कलील। सारी दुनिया थोरी आहे, जेको मुस्तफ़ा रब तोखे ॾेई छॾिया थो तमामु घणो आहे। चओ सुभान अल्लाह। खुल कर कहो सुभान अल्लाह। हाथ उठा कर कहो। ओ चिठीअ वारो कंध मटी वियो, अॼु वरी ॿियो ॼमंदो। चओ साईं। हा हा सुभान चओ सुभान अल्लाह। कोई खे आई हरी हथ पढ़ा तोड़े त पसार का दुकान खुला है। अरे चाचा तोखे कहिड़ी ख़बर? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हाज़िर नाज़िर हुजण कीअं आहे इहा मां तोखे ॻाल्हि पोइ सम्झायां थो। पर जे ज़ाहिरी तरह मदीने वारो ज़ाहिरी तरह मौजूद हुजे त बि मुस्तफ़ा पंहिंजे मदाहन खे कुर्सीअ ते विहारियो आहे। कुर्सीअ ते हसान खे फरमायो हसान खे इस्सदिल मिंबर। असां मिंबर ते करी मुंहिंजी तारीफ़ कर। जिन हसान खे नबी जे शान में शेर पढ़े त दुर मंसूर तफसीर क़ुरान जो खोलियो, सूरत शुअरा जो आख़िरी आयतूं लिखे थो 70 बैत अहिड़ा हा जो जिब्रील गॾु वेही हसान सां झुंगारिया। भला कुझु तव्हांखे पढ़ाया पढ़ंदव। सैयदी सैयदी मुस्तफ़ा मुस्तफ़ा एक निगाह अता एक निगाह अता। सैयदी 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 मुस्तफ़ा मुस्तफ़ा एक निगाह अता एक निगाह अता। सैयदी सैयदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नबी साईं जी हाज़रात को तव्हां नमाज़ छो था पढ़ायो? अल्लाह अल्लाह। अब महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये हाज़िर नाज़िर जो मतलब छा आहे? सारी कायनात मुस्तफ़ा जे अॻियां ईअं जे हथ जी तरी जीअं चओ जीअं हाज़िर उनखे चइबो आहे जेको तसरफ करे सघे। मां उहा खां पुछां थो त हिन मस्जिद में साईं मौली अब्दुल जब्बार आहे? तव्हां छा चवंदव? मां चवां थो मस्जिद में हाज़िर आहे, तव्हां छा चवंदव? हिकिड़ो माण्हू चए थो विराणे में किथे आहे? मस्जिद में आहे पर विराणे में किथे आहे? त उनखे सम्झाइबो थो हाज़िर जो मतिलबु आहे साईं विरांडे ताईं पहुची सघे थो। विरांडे ताईं साईं जो हथ कमु करे सघे थो, कदम कमु करे सघे थो, निगाह कमु करे सघे थी पई। मस्जिद में मतिलबु इहो कोन्हे को त कहिड़ो गाली चादर विछाए पियो आहे। नबी हाज़िर आहे माना काइनात मदीने वारे जा इहा ईअं आहे जे मस्जिद अञा वॾी आहे हथ जी तरी हुई आहे। ऐं नाज़िर माना सारी दुनिया खे ॾिसे थो ऐं ॾिसे थो। हीअ चवंदा त अल्लाह हर जाइ ते हाज़िर आहे। मां चवां थो हर जाइ ते चवणु कुफ़्र आहे, छो त ख़ुदा जाइ में हुजण खां पाक आहे। चओ ख़ुदा जाइ में हुजण खां जाइ महदूद आहे। ख़ुदा जी हद चओ चओ जाइ जी हद आहे। हीअ भित हूअ भित हूअ भित हूअ भित ख़ुदा हद में हुजण खां
चयो त हद में ॼण खां ही त जाहिला जेको माण्हुनि खे भुलाईंदो आहे त हर जान में हाज़िर आहे। अरे जान में क़ैद थींदो आहे महदूद, ख़ुदा महदूद न आहे, ख़ुदा खे हद में न, सारी काइनात खां ख़ुदा बुलंद। समझो अल्लाह सां मदद नबी न घुरंदो, कंहिंसां घुरंदो? नबी न घुरंदो, केरु घुरंदो? हू त चवनि था न, हू चवंदा तोखे मूंखे चवनि। अल्लाह जा बानो अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि खे जेके शहादत जा ॾाज ॾींदो आहे न, उन में इल्माम हूंदी आहे, राज़ हूंदो आहे, इसरार हूंदो आहे, हिकमत हूंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बरकात खे बि इल्मु आहे, नबी करीम खे बि अल्लाह जे तरफ़ां इल्मु आहे, पर जंहिंजे ॾाज में शहादत आहे उहा शहादत मिलणी मिलणी बसि। सबूत कोन्हे, सबूत कोन्हे, सबूत कोन्हे त को पाकिस्तान में 3 नबी आहिनि, जे आहिनि त ॾिसो त कहिड़ा आहिनि। कादियानी मलऊन न, मुर्तद ऐं दज्जाल लांद कयल न, कहिड़ा नबी आहिनि तव्हां लिकाए रखिया न ॿुधायो? कंहिंजो नालो वठो न, ॻाल्हायो त सही। हिननि पंहिंजा ठाहिया हूंदा, पंहिंजा ठाहिया हूंदा, पर ज़ाहिर कोन था कनि। जे ज़ाहिर कंदा त कादियान वांगुरु लानत जो मस्कार थी ॾींदो, पोइ लिक छुप में था हलनि, ऐं ज़ाहिर कंदा त मार खाईंदा, मोजरा खाईंदा। कादियाननि खे जीअं दुनिया काफ़िर करार ॾेई छॾियो, ॾिसो त कहिड़ा आहिनि ऐं किथे आहिनि। रहियो सुवाल त मदीने वारो त आहे न, चओ सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे जो उर्स थिए पियो, चओ उर्स। अॻे नजदी झलींदा हुआ, हाणे बादशाहनि बि ट्रप धरा कया, जिते होटलूं